अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी बहितरीन अपडेट ॾींदा आहियूं। छा मूसा ऐं दरिया ख़ान खे हाणे शेर अली जेल में छॾाईंदो? छा इन्हनि जो साथ ॾेई करे इन्हनि खे नवाब खान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो? छा अचण वारी किस्तनि में मूसा ऐं दरिया ख़ान ऐं मीर शेर अली जो साथ ॾींदा या सिजावल जो साथ ॾींदा? हाणे दोस्तों ही गेम बिटकी शुरू थी वई आहे। सिजावल चाहे थो त इहे दोस्त मूं वटि हुजनि, मां नवाब खान खे शेर अली खे टक्कर ॾियां, ऐं शेर अली सोचे थो इहे माण्हू मूं ॾे अचनि त मां जेको आहे सिजावल ऐं नवाब खान खे टक्कर ॾियां। इहे माण्हू कम जा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, इहा तव्हांखे सॼी अपडेट ॿुधाईंदासीं इन वीडियो में। तव्हांखे सॼी हिकु हिकु पॉइंट सॼा नोट कराईंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असां पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिजावल खान इहो सोचे रहियो आहे त मूसा दरिया खान हिननि खे छॾायां, मीर खे इन मसइले में हिननि खे ठाह कराए हल करायां। छाजे करे त इहे दोस्त मूंखे कमु ॾींदा। इहा मूसा हूंदा त इन्हनि जी मुंहिंजी ताक़त डबल थी वेंदी ऐं नवाब खान जूं अखियूं खुली वेंदियूं, उहो परेशान थी वेंदो त सिजावल जहिड़े माण्हू खे ऐं मूसा ऐं मीर दरिया खान इन्हनि खे मुंहुं कीअं ॾियां। लेकिन दोस्तों, इहा हिकु वरी शेर अली बि सोचींदो, शेर अली खे बि संगत सलाह ॾींदी अचण वारनि किस्तनि में, तूं जेको आहे मूसा वारनि जे मथां हथु रख, जेल मां छॾाए, कुझु कर जीअं इहे तुंहिंजा माण्हू थी वञनि। सिजावल ऐं नवाब खान जे ख़िलाफ़ु तूं इन्हनि खे भरपूर इस्तेमालु करे सघें थो। इन्हनि जी पंहिंजी पंहिंजी सोच हूंदी। अहिड़े हिसाब सां अचण वारनि किस्तनि में तव्हांजे साम्हूं रिज़ल्ट ईंदो त केरु कंहिंसां गॾु बीहे थो। बाक़ी भावल त हिकु पासे थी चुको आहे, तव्हांखे पूरी ख़बर आहे। उहो न हेॾों जो थियो आहे न होॾों जो। वक़्तु उन खे किथां जो नाहे छॾियो। दोस्तों, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।